अस्सलाम वालेकुम नादरीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। नादरीन, तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं मेड़ खां त जिथे मेड़ भरिसां 10 ॾींहं अॻु फुर दौरान क़त्ल थियल नौजवान मीर मुर्ज़ा जावरी जे क़त्ल में हेठि आयल नौजवान इमरान कोलाची जो पीउ अली हसन कोलाची, इल्ताफ़ कोलाची ऐं ॿियनि नेशनल प्रेस क्लब मेड़ पहुचे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाजी मुज़ाहिरो कॉन्फ्रेंस कंदे दायों ॿुधायो त 10 ॾींहं अॻु कूंदे भरिसां राति जे वक़्तु इमरान कोलाची खां हथियारनि बंदनि फुर जी कोशिशि कई त मुज़ाहमत ते हथियारनि बंदनि जी फायरिंग में नौजवान मीर मुर्ज़ा जावरी क़त्ल थी वियो आहे ऐं असांजो नौजवान महफ़ूज़ रहियो। जॾहिं त बासर दुर असां मथां क़त्ल जा कूड़ा इल्ज़ाम हणी कूड़ी FIR दाख़िल कराई आहे। असीं बेगुनाह ऐं ग़रीब मिसकिन आहियूं। बासर दुरियो असांखे बेगुनाह क़त्ल जे केस में फसणु चाहिनि था। उन्हनि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू खां परज़ोर मुतालबो कयो आहे त खुदारा असांखे क़ुरान शरीफ़ ते साफ़ शफ़ाफ़ नमूने इंक्वायरी कराई वञे ऐं ॿिन्ही धुरियुनि जी रिकॉर्ड चेक कयो वञे त क्रिमिनल ऐं ॾुआरी केरु आहिनि। खुदारा असां मथां लॻल कूड़ा इल्ज़ाम ख़तमु करे दाख़िल FIR ख़ारिज करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। नाज़रीन, रिपोर्ट कर रहा है फराज़ अहमद लाखीर, हक़सत न्यूज़ मेहर।